वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं। हैदराबाद में हज़ारा कॉलोनी में झड़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। ॿिनि धुरियुनि में झड़े दौरान पत्थरनि ऐं स्लोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो। सिनासी रवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में जिते हज़ारा कॉलोनी में झेड़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान पत्थरनि ऐं स्रोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो। झेड़ो बिजलीअ जी तार लॻाइण तां थियो आहे। झेड़े दौरान माण्हुनि जा हुजूम गॾु थी विया। हिकु भेरो ॿीहर रवां खे आगाह कयूं पिया। हैदराबाद में हज़ारा कॉलोनी में झेड़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान पत्थरनि ऐं स्रोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो। झेड़ो बिजलीअ जी तार लॻाइण तां थियो आहे। झेड़े दौरान माण्हुनि जा हुजूम गॾु थी विया। हैदराबाद में अवां खे ख़बर ॾियूं पिया। हज़ारा कॉलोनी में झेड़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान पत्थरनि ऐं स्रोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो आहे। हैदराबाद में अवां खे ख़बर ॾियूं पिया। हज़ारा कॉलोनी में झेड़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता। ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान पत्थरनि ऐं स्रोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो आहे। झेड़ो बिजलीअ जी तार लॻाइण तां थियो आहे। झेड़े दौरान माण्हुनि जा हुजूम गॾु थी विया हुआ।